सरदार, मेहरोला मौत कबूल कंदो, पर दोस्त मुनवर थी आंगुर अचण न ॾींदो। मेहरोला थोरो सोच, नांगन जे बिरन में हथ न विझ। तो जे बिरादरीअ जा माण्हू आंगुरनि ते ॻण जेतिरा आहिनि, उहे कुझु बि न आहिनि। सरदार, सब इंसान बराबर आहिनि, बिरादरनि में अवां विराया आहिनि। जिंदगी ऐं मौत रब जे वस आहे। मुनवर दोस्त आहे ऐं दोस्त तां सभु कुझु कुर्बान आहे। मुंशी मेहार। जी सरकार। निसारा तूं हल। खादिम ऐं खालिक खे घुराए चओ छा चवान? जीअं ई मेहरुल्ला रियाज़त ऐं मुनवर होटल ते हुजनि त खेनि घोटे छॾनि। किबला समझो त कम थी वियो मौला जी मेहर सां। समझाइस बादल, मीरल वञे तो मवाड़ थींदो। मीरल ही समझे, खोड़ो ही नथो लगे। मां छा में ग़लत आं जो समझाए? हमरान का सवा एडी वारदात कीअं करे सकबी? मां त वेंदुसि, तव्हां भल वञी पोतियूं पाए घर वेही रहो। बराबर फटके वारो तूं ही बचो ही वए त बीह न भगे छो? भगुस किथे निकरी आयुसि। गाल सागी थी न मीरल, अञा भजन कंहिंखे चइबो आहे? ॿिए भेरे वार करण लाइ बची निकरण ज़रूरी हो। शफ़न असांजे तर में नसीर बादल मुर्सी क्यों तो पकड़ियोस। तितर या गेरो आहे जो पकड़ींदेसि? थेड़ो वार मीरल। दुश्मन सां दू बदू थिजे, बाक़ी लिकी पकड़ण सवलो आहे छा? अचो जे मक़सद लाइ निकितो आहीं छपन, सो ज़रूरी आहे। हिते अटकण सां असुल पलह रहिजी वेंदो। विच में पिया त गाड़े रखंदो सान, कथूरे खे गॾु खणा। कोने हलियो शायद दफ़क दादा तहराणो थी सके थो। केदी न समझन, निर्वार थी दुआ कयान। रही सुमल राब सेर ईंदुस। न छपन न मंज़िल अञा बी आहे। हे वरी बि सोलाहन काॾे वेंदा? अचो मीरल। इस तरह दुबई वेंदो पर छा सरकार? न डीएसपी के कीअं मोड़ ॾींदुसि? तव्हांखे डीएसपी अची मुझायो आहे? कमाल था कयो किबला। छो? सिधो सो डीपीओ खे चओ न साईं। उन ई त चयो अथसि। हाँ पोइ बस मोहजा वर तूं वञ। काॾे सरकार? वर जी सरदार। थोड़ो कनोर ते कर। यही ॻाल्हि समझ में? आई ॻाल्हि समझ में किबला। चङाई कंहिंसां न कजां। गौर तूं मूंखे तो चङाई सेखारे? ज़माने जी ॻाल्हि कयमि किबला। मौत जे मुंहं में वरी मां। तोखे जेको चयो अथमि सो वञी कर, न त फुट हमेशह जे लाइ। खोड़ बॉडी गार्ड हींअर ई वञा थो।
पर पोइ वारी कजो के भला मता विच में मां ॿार जी वञा। अड़े अॻ में तहिड़ी भाड़े आहे कोन ॾेखारी, हाणे छा थियो अथई? कुझु न, बसि अलाह खे यादि करे वञा थो। हाणे वञ, वक़्तु न वञाए। हाज़िर थी भला, पर मुंहिंजी पारत अथव, ईअं न त ॾेॾड़ी खे ज़ुकाम थी पवे। अड़े तूं वञ त सही, मरी कोन थो। केर थो थी सके जो दर थो खड़काए, हुजे न शहबाज खान जी बिरादरी जो या सोढल। नी ॾिसांस त सही। अचां थी अचां। हाँ हाँ हाँ, केर आही? ये घर में घिड़ो थो वनी। अरे ॾिसांस थी, ॿुधे ई कोन थो। काॾे थो वेही? सवेर खां वठी पुछाई पई न को तो ॿुधाई न को छा आही केर, किथां जी मुसीबत ही? मासात धनु धमाले खे नथी सुञाणी। मासात धनु धमाली? उहो त ॿुधुम त ईरान में मरी वियो, ज़वार थियण वियो हो। मरन धनु धमाले जा दुश्मन मासात सुञाण ज़ियारतूं करे मोटियो आहियां। भलो थियो मासात, ज़ियारतूं करे आए। बाक़ी तुंहिंजी ज़ियारत रहलई साब नसीब थी। हाँ हाँ, मां कड़ी वली आहियां, बुज़ुर्ग आहियां जो ज़ियारत करण निकतो आही। मुंहिंजे लाइ त साॻी मासात आहिनि, सनड़ी, सीपकड़ी, संबाजड़ी, ॼणु कारूं जर जी ड्रेल ऐं मां मोर। मोर? हा न, ॿधंदुसि मोड़, लहंदुसि तोसां लाऊं। हाँ हाँ, माठ कर त हाणे न बंदूक। बंदूक हणण में सिखी आहीं छा मासात? मां बि वॾो तो बि चई हा, उॾंदड़ पके करण त ढेरी, बसि हाणे तूं रुगो मञ। तेरियो थियो ही या होश विञाए पहुतो ही? छो मंगाई मुंहिंजी? तो देर कई, अबे मां पढ़ाए छॾियो। पर कंहिंसां? सोराब सां, ॿियो वरी कंहिंसां? अल्लाह अबाणे कर दियो धनुअ सां गोलाड़े, कर दियो धनुअ साड़े। पर इने कांगड़ काने सा, पर तू हा कर त कयां तो कल्टी धनु धमाली धमाल हिकड़ी सोराब सकरात में। अरे मत कर, कहे न बेइज्जती खराब। दाड़ो धन किया, नि धन की ना है। हाँ हाँ, बिल्कुल धन किया। धनु धमाले जड़ा धनी होंदा और तू धन की न होंदी है। धाणो ही धमाली वरी कदे आयो आ? अगहणु पतो आ, पर होश विञायो आ। होश साल मां दाणो, तू रुगो राज़ी थी। बाकी रुगो सनड़ी सुरकण पाई ठाहिणी आ। न तो ॾिठो न मूं ॾिठो, सिधो सते आसमान ते। चवी छा थो? सोराब खान मां साथ समझे थी, पर ही फकीर वेहे जा वञे, पर मां समझा थो त फकीर आसरो करे। हेकर फकीर वञे तो ॿीहर मोटंदो ज़रूर, पर सोच जाए मां साथ। धाणो न चंड जे हिन वरी मंडे मर्दूद खे धमाली में मुंह केडी माल चाचा ॾिनो मासे, जीअं दर खोलियम ते भगो आयो चढ़ी खट ते वेही रह जुती सुधे। जानो हुकुम। सुकीअ ते ॾेॾर ट्रपा ॾींदो थो अचे, वारो कर वठीसि। ठीक है दादा ना, न लाइ मां अकेलो ही काफी है। देर न कर।
बीते छो बिया अरे मस्ती तो करें हल दादा ने हाँ हल दादन को देवा जो मां रिजास तो दड़को थो जी अरे चातो चवी लाटू डोर विझी बुरायो मैं न तो बुरा तो वनी बुल हरे पहुंचंदे छो त तदन मौत ऐं मौत तरणो न आहे दादा नहीं छा बाबलिंग तो करी मां को डाटसन जो टायर है जो बाबलिंग पियो कया वठी हली वारियो से दादन मुजी गाल बुध केडो सुठो माण्हू आहीं मां इहो पियो थो चवां त सरदार शहबाज खान तोड़े मोकिलियो आहे छो त शमश्री छॾायूंसि ॿियो वरी छाला मोकिलियो हूंदईंसि न यार पहिरियां मुंहिंजी ॿुधो पोइ जेको वणे सो कजो ॿुधाए हिते न हेठि हिननि खे थोरो हेॾे खिसका ऐं पोइ तोखे पंहिंजे मुंहं तो ॻाल्हि ॿुधाए छो जो ॻाल्हि ई अहिड़ी आहे ही छो न ॿुधनि सरदार जी ॻाल्हि हा सिर्फ़ तुंहिंजे लाइ आहे नथा ॿुधो त तुंहिंजी मर्ज़ी आहे तव्हां थोरो परते थी बियो ॻाल्हि ॿुधाईंदे त ॻारे लाहींदो भलो आहे त भॼ सरदार शहबाज सां नटाए वञजां चो चुप छो थी वएं दादा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां नाराज़ न थी छो जो मां तव्हां खां डिॼां पियो थो वो तोरा हमरा पिया था पाण में विढ़नी हमरा पाण में था विढ़नि हा ॾिस को कूड़ थोड़ा छा अरे बारो के चालू वठोसि काबिल जानू पकड़ियोसि न छॾियोसि जेकॾहिं भॼी वियो त तव्हांखे तीर कंदुसि दादा ना सॉरी भजी वियो ठीकु आहे तव्हां ॿई हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो त हाणे इन गुहरड़े खे खणणो आहे न त डॉक्टर सतार कोन मोटंदो मज़ारा काॾे थो वञे चाची दादन सां मशवरो करण थो वञा कहिड़ो मशवरो मोटी अची ॿुधायांव थो चांहि ढुक त पीअंदो वञ न सॼो ॾींहुं मोर्चे ते थकावट हूंदई जी न सोट थकावट न आहे बसि थी थो मोटा तुंहिंजी मर्ज़ी भला सोट मां सोट दादन जी मर्ज़ी सां आयो आहियां ऐं उन जी मर्ज़ी सां ई हलंदुसि ॻाल्हि सुझी आई सोचमि त खेसि चवां हा पुट तूं वञ अम्मा इनखे शाबाश आहे अधे जो ख्याल तो रखे लख शाबाश अथसि लाइक छोकिरो आहे सतार जी का ख़बर न आई आहे अम्मा अची वेंदी ख़ैर जी ख़बर तूं उल्को न कर कोन सुञाती न भेण शबाना भेण मुंहिंजो त भाउ हिकिड़ो ई सोरा भाउ ॿियो आहे कोन तूं भेण कीअं थो चए मूंखे ख़ैर ॾिठल त लॻी थो हल ए धनु धमाली तुंहिंजी क़िस्मत न रुनी हा त रिश्ता ई न विसारनी हा भेण त इज़त में चए मुंहिंजा बाबा साईं धनु धाणो वारो मासात सुञाती न नेठ धनु धमाली दादन ॾे दां खणी आयुसि कंहिंजी दां बस आहे कि न आहे
त तोखे चवां भेण सम्झी चओ मां ईरान इराक सऊदी सभु मुल्क रुली पिनी दौलत गॾु करे आयो आहियां हिते त मुंहिंजो ते कब्ज़ो थी वियो आहे सुराब कयो आहे मुंहिंजा बाबल साईं निकाह टोड़ा ॾियो न त धनु धमाली कोर्टुनि में वेंदो छा समझी तो छा थो चवीं भेण भाउ जो पासो न वठो मां बि वेझो रिश्तेदार आहियां तोखे ख़बर न आहे त दाणो मुंहिंजी मंगई मुंहिंजा बाबा साईं पर हाणे त भाॼई आहे मुंहिंजी मथो जाइ ते करे पर ही कहिड़ा मुंहिंजा बाबा साईं मुंहिंजी दिया कमल धीउ कमल तूं अंदर हल शाबाश बाबा शाबाश बाबा हल अधी ज़बान मूंखे दाणो हाणे बि क़बूल आहे क़ुरान तो रुगो निकाह टोड़ाए या भला सुरा मखां संग वठी ने मुंहिंजा बाबा साईं वरी न चइजांइ इहो अकुलदार धमाली माना न फकीर वादरो न करे वेहणे बजाए वञे हलियो ठीकु आहे पर मयार न ॾिजाए धनु धमाली आहे धमाली सोराब खां धमाल ज़रूरु कढंदो मुंहिंजा बाबल साईं अरे हल हाणे हल धमाल कढण आयो आ बिना सॾ घर आयो आ समझे न तो मां दादन जी मां आया धीअ कमल बंदे जे मन में हिक त मौला जे मन में ॿी छा थींदो छा न थींदो इहो रब ई ॼाणे थो बाक़ी जेके ॻाल्हियूं आहिनि न से गरियूं लॻनि थियूं कीअं मासी मूंखे ख़ौफ़ वकोड़े विया धीअ ख़ौफ़ हा नूरी असां जे अॻियां बाहि आहे पुठियां पाणी आहे या ॿुॾी मरूं या वरी सड़ी मरूं अम्मा न ॼणी हा न छो थे ॼणी हुई मां बि कंहिंजी जाई आहियां न मां बि चई सघां थी त मूंखे अमड़ छो ॼणियो अम्मा पोइ मुंहिंजो आख़िरी ॾींहुं सम्झ आख़िरी ॾींहुं अलाह न करे नूरी कंडन ते हली हली हाणे पेर था ॾुखनि कंवल तूं कॾहिं टांडनि ते हलण वारे जो अंदर खोलियो आहे त हुन जे पेरनि में फलुकड़ा आहिनि या न असीं त आहियूं ई बेवस रोज़ मरूं रोज़ जियूं रोज़ कारो सिज उभरी असांजी उमेदुनि ख्वाहिशुनि ऐं सोचुनि खे काराठे थो छॾे दिल न लायो धीउ दिल न लाइण हौसलो करण हिम्मत खां कम वठण इहे आदतूं ऐं आसरा पुराणा थी विया आहिनि ॼण इन ई आस ते जियूं पयूं मासी त कॾहिं अछो रोशन सिज उभरंदो नामुमकिन आहे कंवल कारे सिज जी ऊंधाई हेठां जीअण क़बर जी ऊंधाई बराबर आहे ओ मां मुंहिंजे हथनि खे ॾिस नहण सोढल खे तारनि जा तीर ये तुनका नहण मूंखे हाय 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 साईं तो ॾाढो वात में मुंग पइजी विया अथई हथ सुन थी विया अथई सूमर जो सोचींदे सफ़ा सुन थी थो वञी चवां थी तूं चए थो ताना ई तुनका थींदी चाची चवी सच थी सोट सोढल जे मथां अहिड़ो फीणो फेरायो वियो आहे जो सभु ॻाल्हियूं विसरी वयूं अथसि छाहर हणी छपाको थी वियो आहे कासिम सोट धड़को न ॾे कासिम करनि था बाक़ी चवंदे न त हलियो वेंदुसि बाक़ी चाची ग़लति न आहे ज़फर वेठो गिरदोलियूं हणे ऐं तूं माठ कहिड़ियूं गिरदोली थो हणे त बोड़ो थी वियो आई कोन ॿुधो अथई यादि रखजांइ हाणे अॻिते हली न या ज़बान में बंदि थी वेंदई गोंगो थी वेंदे हा अम्मा ओ मुंहिंजी मिठड़ी फॾो फसाद चङो नाहे छा रखियो आहे फॾनि फसादनि में बाक़ी हिन ज़फर ज़मीन खणी वियो त मां ॾिसंदोमांसि तू बि ते मां बि ते कोन खणंदो ज़फर ज़मीन एतिरी हुन में हिम्मत ई कान्हे बाक़ी अॻ में बीठे अखियूं चुंभेसि अमड़े
इहो चङो नाहे इहो चङो। चाची सोढल खे सूमल जे तावीज़न सुक करे छॾियो आहे। ज़मीन त परे पाण बि गिरवी थी वेंदो त बि कोन कुछंदो चाची। कासिम ॾिस कासिम खारूं न ॾे। ईअं ज़फर ज़मीन में हथ विझंदो, ज़मीन में हथ विधई न ईअं भितर में बि हथ विधई। बोर करे छॾियासीं, बोर करे छॾियासीं। कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। ज़फर तो ज़मीन ते कब्ज़ो करे। सोढला मो सोढल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते लत। मूंखे हिते बेइज्जती कराइण लाइ वठी आयो आहीं। मां हिते कोन रहंदसि, मां वापसि थी वञा। तव्हां ॼाणो, तव्हांजा कम ॼाणनि। मूंखे बेइज्जती न आहे कराइणी। तव्हांजे करे मां बेइज्जतियूं सहां। कंध हेठि करे पया बेइज्जती ॿुधो, मां भली बेइज्जती थियां। केरु कंदो तुंहिंजी बेइज्जती अम्मा? मां अंडरा उखेड़े ढिंगरनि ते सुकणे विझान। अदा अम्मा के पुफीअ ॾे वञण जो लाचार कहिड़ो? मतलब अम्मा कासिम खां पुछण वई तो पुफी बिगड़ी वई। कम कसो कयो त जो बिगड़ी ऐं बेइज्जती कयई। मां ॾिसी रहंदुसि सोढल ऐं पुफी खे। अदा वधाइण जी ज़रूरत न आहे। जिथे न सां छॾे उते काती न लाइजे। तूं माठ कर सुमल। ये वडणन वारियूं चवणियूं ऐं पहाका ॾियण छॾे ॾे। जेकॾहिं मां सोढल खां ज़मीन घुरी आ त इन्ही में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आ? मां हाणे ई थो वञी हिसाब किताब वठांसि। अदा ज़फर सियाणो थी झेड़न ऐं ज़िदावतन मां कंहिं पिरायो आ। मां चवां थो हटी परे थी सुमल। जेतिरे ताईं ये अखियूं न ॾिसंदा न कोन सम्झंदा। फुफी मथां न लही आई जो रोज़ अम्मा जी बेइज्जती करे, या सोढल एॾो ॾाढो मुर्दा जो मुंहिंजो हक़ खाए। हल सुमल। अदा ज़फर किबला दादन ला शहबाद या पुलिस दा न फिटायो। मसाले बाबत ज़िमो खणी वेठो आहियां भगन। दादन लाइ कोन थो करा। बाकी कंहिं लाइ था करो? ॿाहिरां ज़ाहिर थी त मां राज लाइ मांदो आहियां। शहबाज खान भी कन हणंदो त बिरादरीअ वारो आहे बहराम खान। बाबल बिरादरीअ वारा त आयो ना आयो छा? अरे बेवकूफ़, मतलब त दुनिया समझे त बिरादरी बहराम लाइ ऐं बहराम बिरादरीअ लाइ सेक रखे थो। कुछ थींदो त बिरादरी भी उथी पवंदी। बाकी दादन जा पेर नथा सुझनि छा? तव्हां मोरगो हथ कढी वञो। मां त हथ कढां पर पुलिस भी छॾे न। उन्हनि जो ज़ोर आहे त औरतूं वापसि कर, न त तो में हथ आहिनि। हाणे तूं सोच कर त मां हथ कढां या विझां। बाबल पोइ हथ न कढो। एसपी साहब खे मुंहुं न ॾेई सघंदव। तॾहिं त चवां थो त दादन खे रीही रंभी परायूं औरतूं वापसि करायां। पोइ दादन या ॿियो को सोलो आहे। बाबल साईं दादन मञींदो साईं। हुनजो वॾो भी मञींदो। ऐं हू डॉक्टर? डॉक्टर खे आजे करण खां सवाइ दादन कोन मञींदो। इहो भी एसएसपी खे चयनि। ॻाल्हि था कयो बाबा। अहिड़ो ड्रोड़ाए मास जो ॻाल्हि ई न पुछो। मुल्क रुगो धूड़ हुजे। दादन नज़र ई न आयो। दादन थो गोहर जी डह सही। ॾेॾरी ऐं ज़ुकाम मौला जो आशान। हण पेर खोड़े हण। तूं माठ करे जुड़ियल जीअं मज़े सां डाढ़ हणी सघे ईअं न की बुला। डाढ़ छाजी? दादन जा साथी हैरान थी विया त मिट्टीअ जी बोरी भॼी कीअं वई? किबला हिन खे रोकियो। तूं हिन खे छॾ। इहो ॿुधाए त चयोसीस छा? जेको तव्हां चयो उहो मूं चयोमांसि। बिगड़ियो त मां बि बाहि थी वियुसि। अची दावा ॾिनोमांसि ईअं दादन जा पेर ई न खोता। एसएसपी साहब फोन। हेलो सर। जी जी जी
जी छा